आदलपुर वेझो चोरी थियल मेंह जी मौजूद हुजण जी इतला ते पुलिस जी कार्रवाई दौरान चोरनि ऐं पुलिस विच में मुबीना मुक़ाबिलो, हिक ॿिए ते फायरिंग, चोर मेंहूं छॾे फरार थी विया। आदलपुर पुलिस बहितरीन कार्रवाई कंदे राति ए सेक्शन थाणे जी हद मां ॻोठाणे जूं चोरी थियल 6 मेंहूं मुक़ाबिलेबाज़ छॾाए वरितियूं। इन हवाले सां आदलपुर पुलिस मूजिबि त राति ए सेक्शन थाणे जी हद मां ॻोठाणे अनवर अली अबड़ो जे घर मां नामालूम चोर 6 मेंहूं चोरी करे फरार थी विया, जंहिंजी आदलपुर थाणे जी हद चारकी वटि ढोरे में बेठल पन अंदर चोरनि ऐं मेंह जे हुजण जी इतला ते DSP घोटकी शरफुद्दीन सुमरो जी अॻवानी में कार्रवाई कई वई त ओचितो पन में लिकियल चोरनि पारां पुलिस मथां फायरिंग कई वई। पुलिस पारां जवाबी फायरिंग मुसलसल 2 कलाकनि ताईं हलंदड़ मुक़ाबिलेबाज़ चोर मेंहूं छॾे फरार थी वञण में कामयाब थी विया, जॾहिं त पुलिस जो वधीक चवणु हो त चोरनि जी निशानदी थी वई आहे। जल्द वधीक कार्रवाई करे असल चोरनि खे गिरफ़्तार कयो वेंदो।